दुख भंजन पूरन कृपाल। सर्वधर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज। अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः। हरि ओम। भगवान चवंता सभिनी धर्मन जो सहारो छॾे तू केवल मूं हिक परमात्मा भगवान जे शरण में अची वञ, मां तोखे सभिनी पापन को माफ़ करे छॾींदुमि। तू शोक न कर, चिंता न कर। इन करे शरीर मन बुद्धि कंहिंजी भी सहायता न, केवल भगवान जी ही हुजण खपे। केवल भगवान जो सहारो, भगवान जे भरोसे। कर्म करण लाइ मना नाहे, पर भगवान जी मर्जी जो अर्थ आ कि जेको भी कर्म कयूं असां वो शुभ कर्म हुजे ऐं बदले में कुछ न चाहियूं, न करण जो अभिमान हुजे, न फल जी चाहत हुजे। केवल हिकिड़े गोविंद जी इच्छा हुजे, भगवान जी इच्छा हुजे। गोस्वामी तुलसीदास जी महाराज खे कंहिं चयो, तूं जंहिं राम लला जी भक्ति कंदो आहीं उहे 12 कलाउनि जा अवतार। ध्यान ॾिजो, गोस्वामी तुलसीदास महाराज खे चयो, बाबा तव्हां जंहिं भगवान रघुनाथ जी भक्ति कंदा आहियो न, हा असां त ईअं पढ़ियो ॿुधो आहे कि 12 कलाऊं खणी आया। 12 कलाऊं। अच्छा, पर सूरदास महाराज जंहिं भगवान श्री कृष्ण जी भक्ति कंदा आहिनि, हा उहे त 16 कलाउनि जा अवतार आहिनि। 4 कलाऊं वधीक खणी आया श्री कृष्ण, उहे 16 कलाउनि जा अवतार आहिनि। ऐं रघुनाथ भगवान 12 कलाउनि जा अवतार। पोइ तव्हां रघुनाथ जा भक्त जंहिंजी 12 कलाऊं 4 कलाऊं घटि आहिनि। चओ हरे राम। हाणे ॿुधायो, असांखे कोई सवाल करे राम जी जे प्रेमी भक्त खे त छा जवाब ॾे मां, हा न? हीअं न थींदो आहे, हूअं न थींदो आहे, कलाऊं हीअं कलाऊं हो। भगवान 1000 क़िस्म जी ॻाल्हियूं कंदासीं, पर गोस्वामी तुलसीदास जी महाराज कहिड़ो सुंदर जवाब ॾिनो। चरणनि में किरी पिया, जंहिं सवाल पुछियो चवण लॻा, वाह भाई वाह, ओहो तूं केॾी वॾी कृपा करे छॾी। कहिड़ी कृपा कई साईं? मां त राम जी खे बस दशरथ जो बालक पियो समझा। अरे मां त दशरथ बाबा जो लाडलो राजकुमार समझी भक्ति कंदोसि। अरे मूंखे त अॼु पतो पियो उहे 12 कलाउनि जा अवतार आहिनि। हरे राम राम राम, एॾा वॾा आहिनि राम जी, मूंखे त पतो ई न हो। अॼु तव्हां इहा नई ॻाल्हि ॿुधाए करे ॾाढो वॾो उपकार कयो। केरु था चवनि? गोस्वामी तुलसीदास जी महाराज चौंता, ओहो आपने बड़ी भारी कृपा कर दी। मैं तो राम जी को दशरथ का लाडला कुंवर राजकुमार समझता था, आज पता पड़ा वो तो 12 कला के अवतार हैं। इतने बड़े हैं वे। आपने आज नई बात बताकर बड़ा उपकार किया। अब श्री कृष्ण 16 कला के अवतार हैं, ये बात तो उन्होंने सुनी ही नहीं। यह गाल बुधो ही कोन कि श्री कृष्ण 16 कलाउनि जा अवतार। चओ हरे राम। अलाए समझो था अलाए न अचेव थी ॻाल्हि समझ में? भगवान जेके लीलाऊं कंदा आहिनि, ऐश्वर्य कंदा आहिनि, ये भगवान जी कलाऊं आहिनि, हा न? त राम जी 12 कलाउनि जा अवतार बणी आया। श्री कृष्ण आया 16 ही कलाउनि जा अवतार बणी करे। त तुलसीदास खे चयो, तव्हांजा भगवान त 12 कलाउनि जा अवतार, यानी उन्हनि वटि घटि कलाऊं, श्री कृष्ण वटि 16। पोइ बि तव्हां राम जी जा भक्त आहियो। त तुलसीदास चवनि था, ये कला वला ॾिसी करे थोरी राम जी सां प्रेम कयो आहे। राम जी खे ॾिसी करे ई राम जी सां प्रेम कयो आहे। उनजी ताक़त जे बारे, उनजे गुण विद्या जे बारे ॿुधी करे न। अॼु पतो पियो आहे मूंखे उनखे 12 कलाऊं, मां त बिना कलाउनि जे उन सां प्रेम कंदो। चओ हरे राम। और श्री कृष्ण 16 कलाउनि जा अवतार, वो ध्यान ही कोन ॾिनो। चओ हरे राम।
मिठो राम, स्वीट राम, प्यारो राम, न्यारो राम, हरे राम, सीता राम, राधे श्याम। इन तरफ़ तो उनजो ध्यान ही न वियो। भगवान जे लाइ भक्तन जा अलग अलग भाव थींदा आहिनि। कोई चवंदो आहे कि दशरथ बाबा जे गोद में खेॾण वारा जेके आहिनि उहे राम लला आहिनि। उहे ई असांजा इष्ट देव आहिनि, भगवान आहिनि। मानस 7:75 इष्ट देव मम बालक रामा, देव मम बालक रामा। कि बालक राम जेके आहिनि उहे मुंहिंजा इष्ट देव आहिनि। चओ हरे राम। इष्ट देव कंहिंखे चइबो आहे जंहिंसां वधीक सभिनि खां असां प्रेम कंदा आहियूं, जेके असांजे लाइ सभिनि खां पहिरियों नंबर भगवान जे प्रति वधीक खां वधीक आस्था श्रद्धा हूंदी आहे, सिक हूंदी आहे, जंहिंजे लाइ जीवन लॻाईंदा आहियूं उनखे इष्ट देव चइबो आहे। चओ हरे राम। त चवनि था इष्ट देव मम बालक रामा, मुंहिंजो इष्ट देव भगवान राम त आहे, पर कहिड़ो राम? युद्ध करण वारो रावण सां न न न, वॾो वॾो राम जेको वियो भगवान लीलाऊं न न। अरे मुंहिंजा राम जी जेके न गोद में खेॾंदा आहिनि दशरथ महाराज, असां बालक राम जी पूजा कंदा आहियूं। चओ हरे राम। जे कई माण्हू लड्डू गोपाल जी पूजा कंदा आहिनि, तहिड़ी तरह सां चवण जो अर्थ एतिरो आहे कि जेके भक्त भगवान सां प्रेम कंदा आहिनि, शरण वठंदा आहिनि, उहे ॿी ॻाल्हियुनि में ध्यानु न ॾींदा आहिनि। हा न, भगवान ईअं छो न कयो, उअं छो न कयो, भगवान खे हे गुण आहिनि, हे न आहिनि, कारा छो आहिनि, भगवान गोरा छो न आहिनि, 16 कलाऊं छो न अथनि, 12 कलाऊं छो अथनि, हिकु शादी कयूं या 16,000 शादी कयूं, इन्हनि सां मतिलबु न आहे। असां त प्रेम कयो आहे, हिसाब किताब न कयो। चओ हरे राम। इष्ट देव मम बालक राम, राजाधिराज रामचंद्र जी न नंढा सा राम लला। कोई भक्त चवंदो आहे असांजा इष्ट देव त श्री लड्डू गोपाल आहिनि, नंद जी जा लाल आहिनि, त उहे भक्त पंहिंजे राम लला खे, नंद लाला खे संतन खां आशीर्वाद ॾियाराईंदा आहिनि। चओ हरे राम। आशीर्वाद संतन खां, बाबा आशीर्वाद जो। चओ हरे राम। अच्छा, वे तो आशीर्वाद ॾियाराईंदा आहिनि, लेकिन लिखन था तो भगवान को भी ये बहुत प्यारा लगता है। भगवान खे भी इहा ॻाल्हि ॾाढी सुठी लॻंदी आहे। मतिलबु इहो आहे कि भक्तनि जी नज़र भगवान जे ऐश्वर्य जी तरफ़ न वेंदी आहे, ताक़त जे गुणनि जे कलाउनि विद्याउनि जी तरफ़ न वेंदी आहे, केवल अपनापन जे तरफ़ वेंदी आहे। हाणे जो ध्यान भाई, भगवान श्याम सुंदर श्री कृष्ण चंद्र महाराज लीलाऊं था कनि, नंढा बालक आहिनि। गोकुल जे नंद गांव जे नंद भवन में खेॾनि था, डुकियूं था पाइनि पिया, कबड्डी था खेॾनि, बंसी था वॼाइनि, गायनि बछड़नि बछड़नि जे पोयों डुकनि था पिया, ग्वाल बालनि सां खेॾनि था पिया, डुक था पाइनि, चपल बि नथा पाइनि। त सोचो उहा धरती, उहा मिट्टी, उहा रज, उहा रेणु केतिरी पावन थी वई हूंदी। ॿुधायो, जंहिंजे ध्यान में ही चरण कमल अचण सां माण्हू मुक्ति पाए वठंदो आहे। और साक्षात बिहारी भगवान जाते विहार करे रहन, खेॾी रहन, उहा रज मिट्टी धरती केतिरी पावन हूंदी। ॿुधायो न भाई। त चवनि था कि एॾी उहा पावन थी वई धूल मिट्टी, लेकिन यशोदा मैया छा थी करे, बुहारी पाए थी, मिट्टी इकट्ठी थी करे, बर्तन भरे थी ऐं ॿाहिरि फिटी थी करे छॾे। सम्झो था, मिट्टी इकट्ठी करे ॿाहिरि फिटो थी करे। अरे अम्मा छा थी करे? ये मिट्टी मथे सां लॻाइण ते जन्मनि जन्मनि जा कर्म कटिजी वेंदा आहिनि, वैकुंठ मिली वेंदो आहे, पाप कटिजी वेंदा आहिनि, नरक कटिजी वेंदा आहिनि, जनम मरण कटिजी वेंदो आहे, गर्भ कटिजी वेंदो आहे। अम्मा तूं करे छा थी? हिन हिकु हिकु दाणे जी केॾी वॾी महिमा आहे। चओ हरे राम। यशोदा मैया चए थी धीरज धरियो, धीरज धरियो, मुंहिंजे लाइ त कूड़ो करकट आहे, मुंहिंजे लाइ त कचरो आहे। चओ हरे राम। ये मुक्ति कंहिंखे खपे? मुंहिंजो त केवल कन्हैया जे तरफ़ ख्याल आहे।
न कि कन्हैया वॾो देवता आहे भगवान आहे, कुछ न, हे त मुंहिंजो गोपाल आहे, एतिरो सो। तॾहिं चवनि था या ब्रज रज की परस से, रज चइबो आहे धूल खे, ब्रज याने वृंदावन, गोकुल जे मिट्टी, रज याने मिट्टी, उनखे स्पर्श करण सां चैन तरन जी मुक्ति मिली वेंदी आहे। कहिड़ी कहिड़ी मुक्ति थींदी आहे चैन तरन तरफ़ जी? चैन तरह जी मुक्ति थींदी आहे, हिकिड़ो भगवान जी सारष्टी, ॿियो सामीप्य, टियों सालोक्य ऐं सानिध्य। चैन तरन जी मुक्ति थींदी आहे, भगवान सां गॾु रहणु, ॿियो भगवान जे लोक में रहणु, टियों भगवान जे पासे में रहणु, गॾु रहणु, बिल्कुलु साम्हूं रहणु, ऐं चौथो हूंदो आहे भगवान में लीन थी वञणु। सारूप्य, भगवान जहिड़ो रूप धारण करणु, चओ हरे राम। त ई चारई पंजई जेके मुक्तियूं थींदियूं आहिनि भक्त न चाहींदा आहिनि। यशोदा मैया खे मतिलबु थोरी आहे मुक्तीअ सां, बसि मुंहिंजो कन्हैया ख़ुशि हुजे, कृष्ण ख़ुशि हुजे, बसि इन ते कोई दुख न अचे, बसि। या ब्रज रज की परस से, या ब्रज रज की परस से, मुक्ति मिलत है चार, मुक्ति मिलत है चार, वारज को नित गोपिका, वारज को नित गोपिका, डारत डगर बुहार, डारत डगर बुहार। ॿाहिरि वञी वॾो डस्टबिन ठहियलु आहे, पाड़े जो जेको उन वञी करे फिटी थी करे छॾे। और केवल यशोदा मैया वटि थोरी खेॾंदा, भगवान त पूरे गोकुल में खेॾंदा, घर घर वेंदा, मक्खन चुराईंदा। चओ हरे राम। त ॾिसो भक्तीअ जी एॾी वॾी महिमा आहे। मुक्ति रुले थी उते, मुक्ति घुमे थी, बुहारीअ में मुक्ति पई आहे कि न? मुक्ति काथे पई आहे? बुहारीअ में। अब ब्रजवासिन खे मतिलब ई कोन्हे, अरे फिटी कर। जॾहिं श्री कृष्ण ते खिले तो मुकंद, मुक्तिअ जो दाता असांजे हथ में आहे, मुक्ति काॾे कंदासीं? हरे राम। संत चवनि था अगर भगवान सां मिलण थिए त गॾु साथी बि न हुजणु खपे, सामान बि न हुजणु खपे। चओ हरे कृष्ण। कहिड़ो साथी न हुजे, कहिड़ो सामान न हुजे, बुधायो। संतों ने कहा है अगर भगवान से मिलना हो तो साथ में साथी नहीं होना चाहिए और सामान भी नहीं होना चाहिए। बिना साथी और सामान के भगवान श्याम सुंदर से मिलो। केड़ो साथी आ भाई ऐं केड़ो सामान आ, इन जो वर्णन वरी सुभाणे अगले सत्संग में थींदो। तेस ताईं विचार कजो भले तव्हां, ठीकु आहे।